जय झूलेलाल। स्वागत आहे पोरबंदर वाले नाका साहेब जो भी स्वागत आहे। बोलो संत खानूराम साहेब की जय। संतन जो स्वागत आहे असांजे मेहमान औजा तरफां माता साधनी माता जो स्वागत आहे। संतन के स्टेज पे हाँ भाई रसोई बारगाम के आए मेहमान जेके भी आए वो रसोई पास में हिकिड़ी लक्ष्मी वाड़ी आहे उनमें रसोई जो कार्यक्रम रखियल आहे ऐं प्रोग्राम चालू उहो रसोई जो प्रोग्राम चालू आहे इन करे 500 रुपया वापसि ॾिना वञनि था झूलेलाल युवक मंडल तरफ़ां साॻे भंडारे में। ऐं रसोई जेके भी ॿाहिरां महिमान आयल आहिनि उहे रसोई पासे में करे पोइ वञनि। रसोई जो कार्यक्रम मथे चालू आहे पासे लक्ष्मी वाड़ीअ में भंडारो चालू है इन करे लंगर खाई करे पोइ वेंदा। में चौथा नंबर आहे झूलेलाल युवक मंडल मोहन नगर प्रसादी एंड झांकी मोहन नगर अची वञो कोई मोहन नगर जा युवक हुजनि। मोहन नगर जा कोई युवक आहिनि जूनागढ़ मोहन नगर भाई कोई हाजिर न थो लॻे मोहन नगर जो खां पोइ जो इनाम चयो। हाणे बहिराणनि वारनि खे इनाम ज़ाहिर कया वञनि था। सुखना चौक योग मंडल पंहिंजो झूने में झूनो मंदिर सुखना चौक जो उन जा कोई भी सेवादारी हुजनि तो उहो पंहिंजो इनाम वठी सघनि था। सुखना चौक युवक मंडल बहिराणा साहिब जी जो इनाम वितरण थी रहियो आहे। इन्हनि खे इनाम इनायत करण लाइ रुक्मणी देवी माता रुक्मणी देवी सामाजिक मंदिर माता रुक्मणी देवी ट्रस्ट उल्हासनगर मंदिर जा गादी नशीन भाई साहब दीपक रोहरा साहब ऐं दीदी हीर उन्हनि खे इनाम वितरण कंदा ऐं आशीर्वाद ॾींदा। जय झूलेलाल। बजाओ भाई बजाओ। ॿियो बहिराणो आहे रामेश्वर सोसाइटी जूना वापसि ॾींदा वञनि था। हिन खे शील्ड ऐं 500 रुपया इनाम इनायत कयो वञे थो। जेके 500 रुपया